अल्हम्दुलिल्लाह सुभान अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन अस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वलसौफ युअतीका रब्बुका फतरदा सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुल नबियुल करीम मौलाया सल्ले व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम या रब्बि बिल मुस्तफा बल्लिग मक़ासिदना वग़फिर लना मा मदा या वासिअल करमी गुलामे मुस्तफा बनकर मैं बिक जाऊं मदीने में मोहम्मद नाम पर सौदा सरे बाजार हो जाए कि मोहम्मद से वफा तूने तो हम तेरे हैं ये जहां चीज है क्या लोह कलम तेरे हैं मोहम्मद की मोहब्बत दीने हक की शर्ते अव्वल है इसी में हो अगर खामी तो सब कुछ नामुकम्मल है अगर जन्नत में जाने का इरादा हो तमामी का तो गले में डाल दो पट्टा मोहम्मद की गुलामी मेहरत जी साण मौला आमिल रहबर हुसैन सुभान अल्लाह करम पहुंचो जो कयो आ जोड़ी गई गो हर हुसैन वाह जो मुर्शिद मिलायो तो दिली दिल पर हुसैन दीदा दिल पर में भुजे ऐ प्यारे सौ हर हर मुर्शिद हुसैन मोहतर सामीन हज़रात तमाम तारीफ़ों अल्लाह पाक जला आहिन जो को वहदहू ला शरीक है तमाम तारीफ़ों अल्लाह पाक जला आहिन जो को बिनी जान जो पालनहार है तमाम तारीफ़ों अल्लाह पाक जला आहिन जे हज़रत आदम अलैहिस्सलाम के बगैर पी माओ जे मिट्टी पानी मा पैदा कर फरमायो तमाम तारीफ़ों अल्लाह पाक जला आहिन
जे हजरत बीबी हवा खे हजरत आदम अलैहिस्सलाम जी खबी पासरी मां पैदा कर फरमायो। तमाम तारीफूं अल्लाह पाक जे लाइ आहिनि जे हजरत सालेह अलैहिस्सलाम जी डाची खे घोरे समेत सख्त पत्थर मां पैदा कर फरमायो। तमाम तारीफूं अल्लाह पाक जे लाइ आहिनि जे हजरत यूसुफ अलैहिस्सलाम खे खूह मां बचाए मिस्र जो बादशाह बनायो। तमाम तारीफूं अल्लाह पाक जे लाइ आहिनि जे हजरत मोहम्मद मुस्तफा अहमद मुज्तबा सरवर अस्फिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के नबिन जो ताजदार बनाए मोकिलियो। सुभान अल्लाह। दुरूद व सलाम इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथा जेके असाई तोहां ॾे अल्लाह जी तरफ़ खां रहमतन लिल आलमीन थी आया। सुभान अल्लाह। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइन था अस्माउ सलात अहले मोहब्बती व आरिफहु अहले मोहब्बत वारन जो दुरूद मां पाण ॿुधा भी थो उन्हनि खे सुञाणिया भी थो। सुभान अल्लाह। तो भी हिक मर्तबो प्यार सा मोहब्बत सा इश्क सा हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जात पाक दे दुरूद शरीफ जो नजरानो पेश कयो। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। मौजूद सामीनो हजरात अल्लाह ताला कुरान मजीद कुरान रशीद में इरशाद फरमाए थो वला सौफा युतीका रब्बुका फतरदा अन करीब तू जो रब तोखे एतरो दींदो जो तू राजी थी वेंदे। सुभान अल्लाह। हदीस शरीफ में इंदो आहे त जडे ही आयत नाज़िल थी त हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उठी बीठा ऐं फरमायो जेसी ताई मुजो हिकु उम्मती भी जहन्नम में रहजी वियो त मां राजी न रहंदुसि। बेशक मालूम थो त कायनात जो ज़र्रो रब जी रज़ा तलबीदो आहे पर अल्लाह पाजे हबीब जी रज़ा तलबीदो आहे। हजरत आदम अलैहिस्सलाम पे रब जी रज़ा तलबी हजरत नूह अलैहिस्सलाम पे रब जी रज़ा तलबी हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम पे रब जी रज़ा तलबी हजरत इस्माइल अलैहिस्सलाम पे रब जी रज़ा तलबी हजरत याकूब अलैहिस्सलाम पे रब जी रज़ा तलबी हजरत यूसुफ अलैहिस्सलाम पे रब जी रज़ा तलबी हजरत मूसा अलैहिस्सलाम पे रब जी रज़ा तलबी हजरत ईसा अलैहिस्सलाम पे रब जी रज़ा तलबी पर अल्लाह ताला फरमाए थो वला सौफा युतीका रब्बुका फतरदा। ए मुझा हबीब सब मुखे राजी करना चाहेंगा पर मां तो मोहम्मद के राजी करना चाहेंगा। नारा तकबीर नारा रिसालत नारा तहकीक खुदा की रजा चाहते हैं दो आलम खुदा की रजा चाहते हैं दो आलम खुदा चाहता है रज़ाए मोहम्मद। सुभान अल्लाह। प्यारी जमात असा जो आका मदीने वारो साईं खुदा जो दादलो नबी आहे मदीने वारे साईं जी हर अदा रब के बेहद पसंद आहे। बेशक जडे मुझो आका मदीने वारो साईं पंहिंजो चेहरो मथे करे थो त अल्लाह ताला फरमाए थो वद्दुहा ए मुझा हबीब तुझे रोशन चेहरे कसम जडे मुझो आका मदीने वारो साईं पंहिंजा जुल्फ ठाहींदो आहे त अल्लाह ताला फरमाईंदो आहे वल लैल इज़ा सजा ए मुझा हबीब तुझे जुल्फ अंबरी जो कसम जडे मुझो आका मदीने वारो साईं मक्के जी सर जमीन ते घुमंदो आहे त अल्लाह ताला फरमाईंदो आहे ला उक़सिमु बिहाज़ल बलद व अंत हिल्लु बिहाज़ल बलद मुखे हिन अमन वारे शहर मक्के जो कसम जो ए महबूब तू हिन में तशरीफ फरमा है।
जॾहिं मुंहिंजो आका चादर ओढ़ींदो आहे त अल्लाह ताला फरमाईंदो आहे या अय्युहल मुज़म्मिल ए चादर ओढ़ण वारा हबीब जॾहिं मुंहिंजो आका मदीने वारो साईं कंबल ओढ़ींदा आहिनि त अल्लाह ताला फरमाईंदो आहे या अय्युहल मुदस्सिर ए कंबल ओढ़ण वारा हबीब मतलब त खुदा खे पंहिंजे हबीब जी हर अदा पसंद आहे पर जॾहिं कोई हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वसीलो दुआ में अल्लाह करीम के पेश कंदो आहे त अल्लाह ताला उन जी दुआ कबूल कंदो आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हजरत आदम अलैहिस्सलाम के अल्लाह ताला मना फरमायो वला तक़रबा हाज़िहि शजरत न करीब थी जो हिन वण जे पोइ जॾहिं हजरत बीबी हवा वो मेवो पाण खाधो ऐं हजरत आदम अलैहिस्सलाम खे भी खाराई अल्लाह ताला फरमायो ए आदम तू ऐं तुंहिंजी घरवारी जन्नत मां लही वञ। जॾहिं हजरत आदम अलैहिस्सलाम ज़मीन ते आयो त 300 साल रोईंदो रहियो पर हजरत आदम अलैहिस्सलाम खे माफ़ी न मिली। हजरत आदम अलैहिस्सलाम के माफी कीअं मिली हदीस शरीफ शहीदो आहे हजरत उमर बिन खत्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लम्मा तरफ आदमुल खुदियत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं हजरत आदम अलैहिस्सलाम खां लग़्ज़िश थी पई त उन अर्ज़ कयो या रब्बि असअलुका बिहक़्क़ि मुहम्मदिन लमा गफ़रत ए मुझा रब मां तो खां सवाल तो क्या वास्ते मोहम्मद जे मुके माफ अल्लाह ताला फरमायो या आदम व कैफा अरफ्ता मुहम्मदन वलम अखलुकहु ए आदम तू मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के कीअं सुञाणे थो मां तो उनखे अञा पैदा ई न कयो आहे। हजरत आदम अलैहिस्सलाम अर्ज़ कयो या रब्बी लिअन्नक लमा खलक़तनी बियदिका व नफ़ख़्त फ़ीय मिन रूहिका रफ़अतु रअसी फरैतु अला क़वाइमिल अर्श मक्तूबन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। ए मुझा रब जॾहिं तू मूंखे पंहिंजी दस्ते कुदरत सां पैदा कयो ऐं जॾहिं तू मूं में रूह विधो त मां पंहिंजो चेहरो मथे खणी निहारियो त अर्श जे थंभनि ते लिखल हुयो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह फअलिमतु इन्नका लन युदिफ इलस्मिका इल्ला अहब्बल ख़ल्क़ि इलैका पोइ मूं ॼाणियो जंहिंजो नालो तुंहिंजे नाले सां गॾु लिखियल आहे उहो तोखे तमाम मखलूक खां वधीक प्यारो आहे। अल्लाह ताला फरमायो सदक़त या आदम अन्नहु ला अहब्बुल ख़ल्क़ि इलैहि यदउनी बिहक़्क़िही फ़क़द गफ़रतु लक वलौला मुहम्मदुन मा ख़लक़तु ए आदम तू सच चयो आहे उहो मूंखे तमाम मखलूक खां वधीक प्यारो आहे। ए आदम तू उन जे वसीले सां दुआ घुरी आहे मां तोखे माफ़ फरमाया थो जेकॾहिं मां मुहम्मद खे पैदा न कयां हां त ए आदम तोखे भी पैदा न कयां। मालूम थियो त हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान आला ऐं बाला आहे। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके सां ये कायनात वजूद में आई। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं न अचनि हा त हजरत आदम अलैहिस्सलाम खे माफ़ी न मिले हा। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं न अचनि हा त हीअ कायनात वजूद में न अचे। अॼु जेकॾहिं असां हिते मौजूद आहियूं असां जूं दिलियूं नूरे ईमान मुनवर आहिनि त इहो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जो सदको आहे। प्यारी जमायत अल्लाह पाक जा करोड़ा एहसान जे असां खे कामिल मुर्शिद आले नबी औलाद अली गौसुल ज़मान महबूब मुर्शिद करीम अता फरमायो। सुभान अल्लाह जेको हिन वक्त जे वलिन जो सरदार आहे अज मोजे कामिल अकमल महबूब मुर्शिद करीम जे फैज़ जो समंदर हली रहियो आहे। सुभान अल्लाह जे फैज़ जे समंदर मां तो असां मुस्तफीज़ थी
पंहिंजी दिलनि खे अल्लाह जे हबीब जी मोहब्बत सां आबाद करे रहिया आहियूं। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह ताला असांजे कामिल अकमल महबूब मुर्शिदन करीमन जी नज़र में उहो त कमाल रखियो आहे जॾहिं नज़रूं खणी निहारनि त लखा गुनाहगारनि जूं तक़दीरूं मिटाए छॾींदा आहिनि। इन लाइ हिकु आशिक़ चवे थो निगाहे वली में वो तासीर देखी, निगाहे मुर्शिद हुसैन में ये तासीर देखी, बदलती हजारों की तकदीर देखी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह ताला असांजे महबूब मुर्शिद करीमन जे चेहरे में अहिड़ो त नूर रखियो आहे जॾहिं नज़र चेहरे ते पवे थी त दिल खसिजी वञे थी त हर हिकु दिल चवे थी दिल दिल पर हुसैन ॾेवैया जंहिंजी महबूब मुर्शिद में दिल खसी आहे उहो गॾिजी करे चवे दिल दिल पर हुसैन ॾेवैया पर हुसैन ॾेवैया हली या वापस कॾे कान वरती कॾे आहे अल्लाह अल्लाह बोली संदस तेरे महबूब खां दिल न फिरती कॾे दिल दिल पर हुसैन ॾेवैया अली दिल पर हुसैन ॾेवैया अली दिल पर हुसैन ॾेवैया अली या वापस कॾे कान वरती कॾे आहे अल्लाह अल्लाह बोली संदस तेरे महबूब खां दिल न फिरती कॾे दिल दिल पर हुसैन ॾेवैया हिन दुनिया में दिल पर घणा मूं ॾिठा पर दिल पर हुसैन जहिड़ो कोन आ जन हिकिड़ो दफ़ो आ अची हित ॾिठो जन हिकिड़ो दफ़ो आ अची हित ॾिठो वरी तन खे न का ॻाल्हि वणंदी कॾे दिल दिल पर दिल दिल पर हुसैन ॾेवैया हली दिल दिल पर हुसैन ॾेवैया हली या वापस कॾे कान वरती कॾे आहे अल्लाह अल्लाह बोली संदस तेरे महबूब खां दिल न फिरती कॾे दिल दिल पर हुसैन ॾेवैया अली। प्यारी जमाए हाणे मां तव्हांजे साम्हूं महबूब मुर्शिद करीमन जी हिकु करामत बयान थो कयां। सुभान अल्लाह। महबूब मुर्शिद करीमन जो हिकु गुलाम हुयो जंहिं पंहिंजे पुटनि खे वसियत कई हुई त जॾहिं मां वफ़ात करे वञा त मुंहिंजो जनाज़ो महबूब मुर्शिद करीमन खां पढ़ाइजो। सुभान अल्लाह। जॾहिं उहो फ़कीर वफ़ात करे वियो त उन जा पुट उमिरि में नंढा हुया सो रोई करे पंहिंजे माइटनि खे चवण लॻा त बाबा जो जनाज़ो महबूब मुर्शिद करीमन खां पढ़ायो। सुभान अल्लाह। उन माइटनि ॿार सम्झी तवजो न कयो ऐं जनाज़ो खणी पढ़ण जे लाइ पहुता। जॾहिं जनाज़ो थिए पियो त उन जनाज़े में महबूब मुर्शिद करीमन जो गुलाम फ़कीर मोहम्मद नवाज़ बाशी शरीक हुयो। जनाज़े दौरान फ़कीर खे वजद अची वियो। बाद में फ़कीर खां पुछा कई वई त फ़कीर चयो जनाज़े में मुंहिंजे अॻियां हिजाब जा पर्दा खॼी विया। मां मुशाहिदो कयो त महबूब मुर्शिद करीम पंहिंजे मुरीद जो जनाज़ो पाण पढ़ाए रहा। जॾहिं कब्र में लाहिन पिया त फ़कीर खे वरी वजद अची वियो। फ़कीर खां बाद में पुछा कई हुई त फ़कीर चयो महबूब मुर्शिद करीम कब्र में तशरीफ़ फरमा हुया ऐं पंहिंजे मुरीद खे पाण कब्र में लाथो। सुभान अल्लाह। मालूम छो त मुर्शिद कामिल न दुनिया में पंहिंजे मुरीद खे छॾे थो न कब्र में पंहिंजे मुरीद खे छॾे थो हत्ता के क़यामत जे ॾींहुं पंहिंजे मुरीद खे न छॾींदो। छो जो अल्लाह ताला इरशाद फरमाए थो यौम नदू कुल्ल उनासिम बिइमामिहिम क़यामत जे ॾींहुं हर हिक खे पंहिंजे इमाम सां सदको वेंदो। कंहिंखे कंहिंसां सदको वेंदो त कंहिंखे कंहिंसां सदको वेंदो। असां ई तव्हांखे पंहिंजे पीर कामिल मुर्शिद हुसैन सां सदको। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह।
बेशक असां पंहिंजे इमाम जी कढूं था बेशक असाई दुआ के पंहिंजे पीर कामिल मुर्शिद हुसैन बेशक सुभान अल्लाह सभई दुआ कयो त अल्लाह ताला असांजे महबूब मुर्शिदन करीमन खे कामिल सेहत ऐं खिज़री हयाती अता फरमाए संदन जो सायो असां गुनाहगारन मथा कायम ऐं दाइम फरमाए असांजी निस्बत पंहिंजे पीर कामिल सां आखिरी दम ताईं कायम ऐं दाइम फरमाए सब चओ आमीन बिजाए सैयद मुरसलीन आमीन सुभान अल्लाह ये हजरत अल्लामा क़िबला साहिबजादा सैयद सादात हजरत साईं सनाउल्लाह शाह बादशाह बुखारी सुभान अल्लाह जन मिठड़ो सुहणो प्यारो किताब करे ता असांजे दिलनि खे ठारे विधो हींअर ता असांजे साम्हूं असांजा मुरब्बी मुर्शिद करीम सुभान अल्लाह अल्लाह ताला खे तंदुरुस्ती ऐं ख़िज़री हयाती अता फरमाए दोस्तो दुआ कयो मुर्शिद करीमन खे अल्लाह